अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियूं असीं ओल्ड जंगीपुर में, जिते पुरानी तारीख़ी 400 साल पुरानी जी मस्जिद आहे। अचो तो उन जे तारीख़ बारे में असां मोहम्मद अली खान खोसो खां पुछा कंदासीं। सर, जी पुरानी तारीख़ी 400 साल खां पुरानी मस्जिद आहे, इन के रिपेयर कें करायो? मस्जिद के बारे में तव्हां साईं? सही तारीख़ी मस्जिद आहे 400 450 साल जी। असां में इहा शइ न हुई जो असां इनके ठाराए सघूं। पोइ इन्हनि खे अर्ज़ु कयोसीं औकाफ़ खाते खे, कल्चरल खातो आहे को इन्हनि जो। पोइ उते उन्हनि महिरबानी कई थी, मस्जिद असांखे ठाराए ॾिनोसीं ऐं अञा ताईं हिन में कमु हले थो पियो साईं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मस्जिद हाणे तयारु थी वई आहे। सर, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं इन मस्जिद के बारे में तव्हां साईं ॿुधायो। मौलाना साहब, ये 450 साल पुरानी मस्जिद आहे, इन में तव्हां केतिरे टाइम खां ॿारनि खे पढ़ाए रहिया आहियो ऐं केतिरो टाइम थी चुको आहे? हिन मस्जिद के बारे में तव्हां साईं ॿुधाईंदो। साईं, हिन मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह असांखे तक़रीबन मुंहिंजे वालिद साहब मुंहिंजे ॾाॾनि खां वठी हिते पढ़ायूं था ऐं 30-32 साल त मूंखे थिया आहिनि। 40-50 साल मुंहिंजे वालिद साहब, इहो 3 पीढ़ी आहे असां मस्जिद जी ख़िदमत कयूं था। सो पुरानी मस्जिद आहे ऐं असां खां अॻु में कई आलिम हाफ़िज़ हिते पढ़ाए विया आहिनि ऐं हे हिन 2 मदरसे जा कमरा आहिनि। इन्हनि में हाफ़िज़ आलिम रहंदा, छोकिरा जेके तालिब दीनी तालीम थींदी, मदरसे हाफ़िज़ क़ुरान जा थींदा ऐं तंहिंखां आलिम सगोरा पैदा थींदा। ऐं हाणे ॻोठ उजड़ी वियो आहे, मस्जिद जो बि कमु थोरो आहे, हले थो अल्हम्दुलिल्लाह। दीनी तालीम हले थी, छोकिरियूं छोकिरा परे परे जा अचनि था, 8-8 किलोमीटर फ़ासिले खां पढ़नि था, पर उहा रहाइश वारा तालिब उहे न आहिनि असां। अल्हम्दुलिल्लाह 5-6 हाफ़िज़ ऐं 8-10 तालिबियाणियूं जेके आहिनि त इहो नाज़रा। बाक़ी दीनी कमु जेको हले थो, जेको हिकिड़ो मां हिते ई उस्ताद आहियां। अॻे हुया 2 उस्ताद, हाणे उहो अबनदार मोहतमिम बि मां पाण आहियां ऐं उस्ताद बि हिते पाण आहे, पेशमा बि पाण आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।